करे नथा सघनि त ॿिए कंहिंखे अहिड़ी सामर्थ्य आहे। मुंहिंजनि वॾनि श्री कृष्ण जे कृपा सां ई द्रोधन कर्ण ऐं घणनि सूरवीरनि खे मारे राज वरितो ऐं उन वक़्तु अश्वत्थामा कावड़ जी पांडवनि जे वंश नाश करण लाइ मुंहिंजे माण वास्ते ब्रह्म हत्यार मुंहिंजे माता जे गर्भ में छॾियो, तॾहिं बि गर्भ में श्याम सुंदर मुंहिंजी रक्षा कई। अहिड़े दीनानाथ दयाल जी कथा ॿुधाए तन मन पवित्र करायो। एतिरो ॿुधी श्री सुखदेव चयो त हे राजा परिषद चङो ध्यानु ॾेई ॿुध। हे राजा, द्वापुर युग में पिछाड़ीअ में राजा सुरसेन महाप्रतापी गुज़रियो आहे, जंहिंखे वासुदेव नाले पुटु जंहिंजे पहिरियों विवाह राजा रोहण जे कन्या रोहिणीअ सां थियो आहे। तॾहिं 17 शादियूं कयाई। संदसि 18 विवाह कंस जे सौट देवकीअ सां थियो। तॾहिं आकाशवाणी थी त हे कंस, हिन जो 8हों गर्भ तोखे नाश कयो। आकाशवाणी ॿुधी कंस वासुदेव ऐं देवकीअ खे पाण वटि क़ैद कयो, जिते श्री कृष्ण अवतार वठी कंस खे मारियो। श्री कृष्ण भगवान की जय। इहा कथा ॿुधी परिषद पुछण लॻो त हे स्वामी, कंस कीअं पैदा थियो ऐं कृष्ण मथुरा में ॼमी गोकुल में कीअं वियो? श्री सुखदेव चयो त हे राजा, उन वक़्तु आहूक नाले राजा मथुरा में राज करे रहियो, जंहिंखे उग्रसेन नाले पुटु हो। राजा जे मरण खां पोइ उग्रसेन राजा थियो। उग्रसेन जी राणी पवन रेखा महासुंदर ऐं पतिव्रता हिकु ॾींहुं राजशुला स्नानु करे साहेड़ियुनि सां गॾु जंग में सैर करणु वेई। जंग जी वणंदड़ हवा ऐं गुलनि जी गुलजारी, तंहिंसां गॾु पखियुनि जी मिठड़ियूं लातियूं मन खे मोहे रहियूं। जमुना जो जल तेजीअ सां वही रहियो हो। अहिड़े सोभनिक बालक ॾिसी राणी रथ खां हेठि लही हेॾे होॾे टिड़ण लॻी, पर ओचितो भुलिजी वञी कंहिं ॿिए पासे निकिती। उते दर मुल्क नाले हिकु राक्षस अची निकितो। राणीअ जी शोभा ॾिसी मथसि मोहित थी पियो ऐं भोग करण जे इरादो करे राजा उग्रसेन जो रूप धारे पवन रेखा वटि आयो ऐं दिलि जी इच्छा ज़ाहिर कई। राणीअ चयो त हे स्वामी, ॾींहं जो इन्हीअ कमु करण करे धर्म ऐं सत्यनाश थिए। एतिरो ॿुधी राक्षस जोरीअ पंहिंजी मनोकामना पूर्ण कई। तंहिंखां पोइ पंहिंजे असुल रूप में आयो। राणी इहो हाल ॾिसी घणो दुखी थी ऐं क्रोध करे चवणु लॻसि त हे दुष्ट, तो ही कहिड़ो अघोर कयो? मुंहिंजे पतिव्रता धर्म बिगाड़े छॾे। अड़े पापी, ॼमंदे छो न थिए? एतिरो ॿुधी राक्षस चयो त हे राणी, तूं मूंखे पारां थो न ॾे। मां तोखे पंहिंजनि पुण्यनि जो फल ॾियां थो ऐं मुंहिंजे संजोग करे तोखे हिकु महाप्रतापी पुटु पैदा थियो, जो 9 खंडनि जो चक्रवर्ती राज कंदो ऐं श्री कृष्ण अवतार जे हथां मरंदो। पूर्वले जन्म में मुंहिंजो नालो काल नेमी ऐं हनुमान जे हथां मोह होसि। हाणे तोखे पुटु ॾेई मां मोकिलियां थो। ईअं चई हलियो वियो। एतिरे में सखियूं खेसि ॻोल्हींदियूं उते अची ऐं राणीअ जो श्रंगार बिगड़ियल ॾिसी पुछणु लॻियूं त हे ही छा थियो? राणीअ चयो त हिकिड़ो बांदर इहा हालत करे वियो आहे, जंहिंजे भउ खां अञा ताईं मुंहिंजी छाती थी करे। एतिरो ॿुधी सखियूं राणीअ खे रथ ते चाढ़े घर वठी वयूं। 10 महीने खां पोइ मांग सुधी 13 विस्पति ॾींहुं कंस जे जनम थियो। धरती थर थर कॿण लॻी।
बिजली चिमकण लगी ऐं आकाश मां तारा किरण लॻा। तॾहिं राजा उग्रसेन ज्योतिषी खां घुरायल जिन गृह वीचारे ॿुधायो त हे राजा, हे वॾो चक्रवर्ती राजा थींदो, पर ब्राह्मण ऐं देवताउनि खे ॾाढा दुख ऐं कृष्णचंद हथां मरंदो। इहा कथा ॿुधाए श्री सुखदेव चयो त हे राजा, हाणे उग्रसेन जे भाउ देवक जी कथा ॿुध। हुनखे 4 पुट ऐं 7 धीअरूं हुयूं। जॾहिं सती कन्या देवकी पैदा थियसि तॾहिं देवताउनि ख़ुशी मनाई। उग्रसेन खे जो ॾहों पुट हुआ, 2 पुट हुआ। तिन सभिनी में वॾो कंस जो तमामु दुष्ट हो। शहर जे नंढनि ॿारनि खे वठी वञी जबलनि जे गारनि में पूरे मारींदो। किन खे छातीअ ते चढ़ी घुटा ॾेई साह कढंदो। तंहिं करे सभु को पंहिंजे ॿारनि खे घर में लिकाईंदो। उग्रसेन इहो दर्दनाक अहवाल ॿुधी दुखी थी कंस खे सम्झाईंदो, पर कंस बिल्कुलु न मञींदो। जॾहिं कंस 8 सालनि जो थियो तॾहिं मुगध देश जे राजा जरासंध ते चढ़ाई कयाई। जरासंध हार मञी पंहिंजी कन्या परणाए खेसि राजी कयो। मथुरा में अची पंहिंजे पिता उग्रसेन सां दुश्मनी रखी उनखे चवणु लॻो त राम नाम जपणु छॾे ॾे। उग्रसेन चयोसि त राम जो अमोलक नाम मां विसारे नथो सघां। इन्हनि लफ़्ज़नि ॿुधण सां कंस राजा खे वारनि खां वठी तख़्त तां हेठि लाथो ऐं क़ैद में विधो ऐं पाण राजगदीअ ते वेही शहर में मुनादी ॾहिराई त को बि यज्ञ होम तप पूॼा पाठ न करे। जेको कंदो तंहिंखे मारे छॾिबो। अहिड़ीअ तरह कंस जे राज में धर्म जी हानि थियण लॻी ऐं पाप वधणु लॻो। गऊं ब्राह्मण ॾाढा दुखी थियण लॻा। पृथ्वी पापनि जे भार सही न थिए सघी। गऊं जे रूप धारे इंद्र वटि दाही वेही इंद्र सभिनी देवताउनि समेत खेसि ब्रह्मा वटि वठी। ब्रह्मा उन्हनि खे महादेव वटि वठी वियो। महादेव सभिनी खे उते वठी वियो जिते श्री नारायण क्षीर सागर में शेष नाग ते शयन करे रहियो। बसि भगवान की जय। शयन करे रहियो। हुते सभु देवताऊं स्तुति करे चवण लॻा। देवताउनि जी स्तुति ॿुधी आकाशवाणी थी त तव्हां यादवनि वटि जे घरनि में वञी मथुरा में जनमु वठो। मां अवतार धारे पृथ्वीअ जो भार अची हल्को कंदुसि। मृत लोक में सुरसेन यादव जे घर वासुदेव नाले पुटु ॼायो, जंहिं करे चौधारी आनंद मंगला छाइजी विया। देवक जो कंस जे चाचो हो, उनजी कन्या देवकी जॾहिं शादी करण लाइक़ थी तॾहिं देवक कंस खां सलाह करे देवकीअ जो मङणो सुरसेन जे पुट सां कयो। वॾी ॼञ वठी ॻाईंदा वॼाईंदा मथुरा में हलिया। तॾहिं ॼञ शहर जे वेझो पहुती। तॾहिं उग्रसेन ऐं कंस धूमधाम ऐं शान मान सां शहर में पहुता। कंस सभिनी जी चङीअ तरह शेवा कई ऐं वासुदेव खे कन्या दान कई ऐं ताज में 15,000 घोड़ा ऐं 4,000 हाथी, 1,800 रथ, दास ऐं दासियूं ऐं बेशुमार हीरनि जा हार ऐं रत्ननि सां भरियल थाल वासुदेव खे। वासुदेव ऐं देवकी खे हिकु रथ में विहारे उहो रथ पाण हलाइण लॻो। जॾहिं शहर खां ॿाहिरि निकितो तॾहिं आकाशवाणी थी त हे कंस, जंहिं देवकीअ खे एतिरे प्रेम सां वठी थो वञे, यादि रख त उनजो 8हों बालक तुंहिंजे नास कयो।
आकाशवाणी ॿुधी कंस डिॼी वियो ऐं हिकदमि देवकीअ खे वारनि खां वठी हेठि किरायाईं ऐं तलवार कढी देवकीअ खे मारण लाइ तयारु थी वियो। दिलि में चवणु लॻो त जंहिं वण मां ज़हरी फल मिले उनखे पाड़ पट। देवकीअ खे सारो मारे बेखुटियो राज करणु घुरिजे। न देवकी हूंदी न उनजो अठों भाउ बि मूंखे मारी। वासुदेव वीचारो घणा हीला हलाया पर कंस कुझु बि न मञियो। आख़िर वासुदेव हथ जोड़े वेनती कयसि त हे दीनानाथ, तव्हां अहिड़ा सूरवीर थी हिकु निर्दोष अबला स्त्री सो बि पंहिंजे भेण खे तलवार हलायो सा ॻाल्हि कुदरत जे कानून जे बरख़िलाफ़। मां प्रतिज्ञा थो करियां त जेको गर्भ देवकीअ खे ईंदो सो बालक जनम शर्त तव्हां वटि पहुचाईंदुसि। कंस इहा ॻाल्हि क़बूल कई ऐं देवकीअ खे छॾे मोटी महिलात में आयो। केतिरनि ॾींहंनि खां पोइ वासुदेव खे देवकीअ मां हिकु पुटु ॼायो। वासुदेव पंहिंजो प्रतिज्ञा खे यादि करे पुट जे मोह टिटो करे बालक खे खणी कंस वटि आयो